नंगर जी हिक उन्यारी नियाणी जो संदसि जीजल ॾे ख़त। लेखक अमर राय सिंह राजपूत। अमां पंहिंजे देश में सिंधु जहिड़ो देवमलाई दरिया हूंदे बि पाण उन मरी वेंदासीं। सुकल खूहनि में उन्यारनि नखियुनि जा को सवारे मुलाए लप पाणी जे ॻोल्हींदड़ मुंहिंजी माउ। हेल बजे मींहुं न वठो त पाण उन मरी वेंदासीं। पाण जेके सदाईं बुखनि जा मारियल आहियूं, पर हेल पाणी जी प्यास में ॿाॿियनि वांगुरु ॿरी ऐं मोरनि वांगुरु मरी वेंदासीं। 21वीं सदीअ में उन वॻे मरण कहिड़ी न बदबख़्ती आहे। दुनिया मंगल ग्रह यानी मरीख़ ते हयाती ॻोल्हण में मसरूफ़ आहे। पाण नंगर जे झूननि खूहनि में ज़मीनी ज़िंदगी ॻोल्हे रहिया आहियूं। मुंहिंजी माउ मानी लाइ त दुनिया जो वात पाणी थींदो हूंदो, पर पाण शायदि दुनिया जा पहिरियों नंबर बदनसीब माण्हू आहियूं जिन जो पाणी लाइ वात बि पाणी थिए थो। अमां पाण उहे अभागा माण्हू आहियूं जिन खे अंबनि जे मौसम में पीअण लाइ पाणी बि नथो मिले। माण्हू अंब खाई खाई थकी पवंदा आहिनि, पर पाण खे त मानी बि नसीब नथी थिए। अन्न ऐं जल इंसान जो बुनियादी हक़ आहे, पाण खे त उहो बि नथो मिले। पेरुनि जी मौसम आहे, लुक में रुॻो नड़ी नथी सुके, पर बुकियूं बि सुकियो वञनि थियूं। पहिरियों खाइण सां उन ॾाढो तंग करे थी, पहिरियों नथा खाऊं त बुख मारे थी, वञूं त केॾांहुं वञूं अमड़। अमां वैसाख जे महीने में माण्हू माकोड़ियुनि खे ॿोॾियारियूं न आहिनि छॾींदा। मुंहिंजा त पालियल मोर बि उन मरी विया। मुंहिंजनि झिरकियुनि जा मासूम ॿचा फतकी फतकी मरी विया। मुंहिंजी ॿकरीअ खे 2 ॾींहंनि खां पाणी नाहे मिलियो। हुन जा थण सुकी विया आहिनि। खीर जी लप बि न आहे। जंहिंखे पाणी बि न मिलियो, हुन में खीर किथां आयो। मुंहिंजो नंढड़ो भाउ बुख में दाहूं करे थो। अमां तुंहिंजी छाती त अॻु बि छणी वई हुई, पर अॼु ॿकरीअ में बि खीर न आहे जो नंढड़े खे पीआरियां। हाणे मूंखे पाणी नथो वणे, ऐं हाणे पंहिंजी उञायल नड़ीअ सां उन्हनि धुर धणनि खे सराप ॾियां थी जिन नंगर खे निधणको करे छॾियो आहे। अमां हिन ई नगरी में हिकिड़ा मिनरल वाटर सां वहिंजनि पिया त ॿिया नड़ी साई करण लाइ सिकी विया आहिनि। उहो नसीब जो नोहो आहे या सही सिधी नाइंसाफ़ी आहे। अमां ही नसीब जो खेल न, पर नसूरी नाइंसाफ़ीअ जो नंगो नाच आहे। ही नसूरो नाहक चूंडियल निमाइंदा करे रहिया आहिनि। सिर्फ़ु पंहिंजो ई पेट भरींदड़ बेरहम अॻवान वॾा पारादी आहिनि। उन्हनि खे रते बराबरि बि रहम हुजे हा त पाणी त पीआरीनि हा, पाणी जेको माण्हू पखियुनि खे बि पीआरींदा आहिनि। पाण त इंसान आहियूं, इहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि ठुठी अजरनि अशरफुल मख़लूक़ात जे लेखे में ई न आहियूं, जिन खे अंगूठा ॾेई आङूठनि खां वॾा पाणी कया आहिनि। नंढनि माण्हुनि खे वॾनि कुर्सियुनि ते वेहारे पाणी पंहिंजे पेरनि में कुहाड़ा हया आहिनि। अमां तो हेल मोहाड़ीअ जी जेका कोरी गगर वठी रखी आहे, उन जी मिटी पाणीअ जे फुड़े लाइ फतकी रही आहे। पाण त उन कुंभार जे हथनि जा बि मयारी थी वियासीं, जे केॾी महिनत सां मिटी ॻोहे चक ते चाढ़े आवी में पचाए ही गगर पाण ताईं पहुचाई हुई। उन जी महिनत ई अजाई वई। उन वीचारे खे कहिड़ी ख़बर त नंगर में माण्हुनि लाइ पाणी न आहे, सो गगरनि लाइ किथां आयो। अमां हिते रुॻो पाण तसियारा न आहियूं, पर माल बि तसियारो आहे। मींहुं वुठे के ॾींहं थी विया आहिनि। खूहनि में ख़ुदकशियूं कंदड़नि जा भटकंदड़ रूह, कुंवारनि हथनि मां टुटल चूड़ियुनि जा टुकड़ा ऐं वारी बची आहे। आवाड़नि में सिर्फ़ु धनारनि जा लुड़क बचा आहिनि। नंगर में हाणे को बि निक नथो ठाहे। नलकनि मां वारी अचे थी, जल जो जल ख़तमु थी वियो आहे। जल जेको जियापो हूंदो आहे
अमड़ पंहिंजो जियापो ख़त्म थी वियो आहे। अमां जॾहिं बि सिंधू सॾु कयो हूंदो पाण गॾु हुयासीं। कालाबाग डैम जी का ख़बर ई न हुअण बावजूद बि पाण सिंध जे सॾ में गॾु रहियासीं, पर पोइ बि सिंधू जी सुर्की न मिली। ईअं छो? अमां हाणे पाण सभई नगरवासी गॾिजी एॾो रुअंदासीं जो लुढ़कनि जो पाणी ॾिसी आकाश बि पंहिंजा विशाल शावर खोले छॾींदो। हा मड़, हाणे पाण उन पालनहार खां ई घुरंदासीं जंहिं वटि कंहिं बि शइ जी कमी न आहे। हू ॾेहनि जो ॾातार पंहिंजे नंगर जो बि नंग रखंदो, ककरनि जी करम नवाज़ी कंदो। बाक़ी हिते न कंहिं कृष्णा खे कहलींदी, न कंहिं वेझीअ खां वड़ थींदो, न कंहिं अरबाब जी अखि खुलंदी, न को राणू रीझी ईंदो, न कंहिं सुमरे खे पंहिंजे सूर जी सुंक पवंदी, न को समूह ॼाम जाॻंदो। इहे सभु तॾहिं ईंदा जॾहिं वोटनि जी उञ तपाईंदी। हींअर सभिनी जा वात सणभा आहिनि। अमां पाण त सदाईं उन्हनि निमाइंदनि लाइ नोह ते पाणी झलियो आहे, पर बदिले में पीअण लाइ लप पाणी बि नाहे मिलियो। मुंहिंजी आजिज़ाना इल्तिजा उन्हनि ताईं पहुती। उन्हनि मां कंहिं जे नक ते पघर हूंदो त नंगर खे पीअण जो पाणी तुर्त ई मिली वेंदो। फ़क़्ति नंगर जी उञारी नियाणी।